नाज़रीन, सगियूं जो ॻोठ मोहम्मद सिद्दीक़ मंगणे जो बुनियादी सहूलियतुनि खां वांझियल आहे, जंहिं करे रहवासी सख़्त तकलीफ़ुनि खे मुंहुं ॾियण सां गॾोगॾु अज़ाब वारी ज़िंदगी गुज़ारण ते मजबूर आहिनि। वधीक तफ़सील ॾिसूं था मज़हर मंगणे जो जी हिन रिपोर्ट में। जी नाज़रीन, असां सगियूं भरिसां ॻोठ मोहम्मद सिद्दीक़ मंगणे जो में बीठा आहियूं, जिते मंगणे जा बिरादरीअ जा माण्हू बुनियादी सहूलियतूं न मिलण खिलाफ़ एहतजाज करे रहिया आहिनि। अचो त हुननि सां ॻाल्हायूं त हुननि जो छा चवणु आहे। तक आहिनि जितां ॿ भाइर सैयद फज़ल अली शाह साहिब जन, असांजा महिरबान साईं जन ऐं साईं प्यार अली शाह साहिब जन, हीउ जेको रुगो PS में चवंदासीं हिन में असांजी मंगणे जा बिरादरीअ जो 50,000 ऐं प्लस जेको आहे जो बाक़ी ओवरऑल जेको आहे NA ते तक उन ते घणो आहे अञा। हाणे इन में असां सां वरी ॿियूं बिरादरियूं जेके आहिनि उहे असां सां हारमनीअ में उन में के बि बुनियादी सहूलियतूं असांखे माना असांजी जेका उमिरि आहे उन में असां नथा संभरूं त असांखे का उथी ऐं हिन अवामी हुकूमत असांजे साईं जन असांखे का बुनियादी सहूलियत हिन तालके खे ॾिनी हुजे। हिन तालके खे बुरी तरह नज़र अंदाज़ कयो वियो आहे। ही जेके पुराणा रोड 30-40 साल अॻु जा कुझु ठहियल आहिनि हिन असांजे तालके में, उहे सभु खंडर बणियल आहिनि। बाक़ी जेके सड़कूं आहिनि, वॾियूं वॾियूं सड़कूं आहिनि, उन्हनि में मुसलसल जुतियूं घसाए चुका आहियूं साईं जन जे दरबार में, पर अॼु ताईं को बि हिकिड़ो टुकड़ो रोड जो न ॾिनो वियो आहे। का वठी ॻोठ चकर वारा मंगणे जो ताईं हिंदे तक़रीबन 70 ॻोठनि खे बुनियादी सहूलियत खां महरूम रखियो वियो आहे। असां नौकरी छॾियूंसीं, हर सिहत जी सहूलियत छॾीसीं, हर सहूलियत ॾे आख़िर असांखे रोड रस्ता था ॾिना वञनि, जंहिंजे लाइ असां पंहिंजा बीमार खणी था वञूं त रस्तनि में फौत थी था वञनि। शहर में पहुचते तालको सोबेदरे में असां हुनखे थर था सॼूं, तालके सोबेदरे खे थर था सॼूं। जंहिं दर में रोड न आहे हुनखे थर सॼो वेंदो आहे, जंहिं रोड इलाइक़े में बिजली न हूंदी आहे हुनखे थर सॼो वेंदो आहे, जंहिं इलाइक़े में जेकॾहिं सिहत जी सहूलियत न हूंदी आहे हुनखे थर सॼो वेंदो आहे, जंहिं इलाइक़े में गैस जी सहूलियत न हूंदी आहे हुनखे थर सॼो वेंदो आहे। हे असांजो नंढो थर हिकिड़ो तालको सोबेदरे में आहे, जंहिंमें असांखे न रोड आहे, न इस्पताल आहे, न स्कूल आहे। असां जेको आहे क़दीमी हर सहूलियत खां महरूम आहियूं। छोकिरा असांजा पढ़िया लिखिया वेठा आहिनि, नौकरियूं कोन्हनि, तॾहिं बि असां उहा घुरनि था कयूं। असुलु हीअ आहे त असां वटि जेकॾहिं हे चूंडियल नुमाइंदा असांखां वोट वठी था वञनि, एतिरो मजबूर करे था वञूं, असां पीर सनक कुलनि ते खणी बि पोलिंग ते पहुचाए वोट हुनखे ॾियूं था। तंहिंखां पोइ असांजी इस्पताल वञण सां का डिलीवरी आहे त असां पुराणे थर सम्झी करे खटुनि ते था खणूं। हिकिड़ी खपे न ॿियो कुझु खपे, रोड खपे, हिकिड़ी पुल खपे, जेको हितां मासूम ॿार अचनि वञनि था, स्कूल आहे केतिरा ई काठियुनि तो किरनि था, काठियूं न खजीअ जूं ठहियल, का लोॾो अची वञे, को ॿुॾी पवे, इन जे हिसाब सां असांखे हिकिड़ो पुल हितां खपे ऐं ॿियो उन खां 3-4 किलोमीटर रोड खपे। सैयद बचल शाह खां वठी 32 पुल ताईं हिते असांखे विच में हिकिड़ो रोड खपे। केतिरियूं क़ौमूं हिते परेशान आहिनि, रुगो मुस्लमान न, पोइ बि माड़े जा बि परेशान आहिनि, जेके ओड़े पाड़े में वेठा आहिनि, ऐं असांजे लाइ ओतिरी नाहे जो असां चढ़ी सघूं। असांजो मुतालबो आहे रोड खपे, हिकिड़ी पुल खपे। कैमरामैन अतर अली मंगणे सां गॾु मज़हर अली मंगणे जो, महरान TV सगी।